मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। से अगर कोई शख्स सऊदी अरब का रोज़ो रखे करे निकितो ऐं पाकिस्तान में जीअं जो पहुतो त हाणे उहो रोज़ो कहिड़े टाइम ते इफ़्तार करे। अच्छा, तव्हां कंहिं बि मुल्क जे अंदरि आहियो, मसलन तौरु हिकिड़ो सऊदी अरब खे असां जेको ख़ासि नथा कयूं, बल्कि पूरी दुनिया में कंहिं बि कंट्री जे अंदरि तव्हां रहो था, उते जेको तव्हां रोज़ो रखे करे ऐं पोइ जहाज़ जे अंदरि तव्हां ट्रेवल कई आहे, हाणे उन टाइम ताईं तव्हां रोज़ो जेको आहे इफ़्तार पंहिंजो न करे सघंदव जेसि ताईं गुरूब आफ़्ताब न थियो आहे। अगर गुरूब आफ़्ताब जहाज़ जे अंदरि थी वियो आहे, उते जेको आहे तव्हांखे रोज़ो मुकमल करिणो आहे। अगर गुरूब आफ़्ताब जंहिं कंट्री जे तरफ़ तव्हां वञो था उते थी वियो आहे, एयरपोर्ट ते थी वियो आहे, त तव्हांखे एयरपोर्ट ते ई रोज़ो इफ़्तार करिणो आहे। पर जेकॾहिं अगरि गुरूब आफ़्ताब तव्हांखे जंहिं मुल्क जी तरफ़ वञो था उन मुल्क में पहुता आहियो ऐं अञा ताईं जेको गुरूब आफ़्ताब न थियो आहे, त ओतिरो टाइम जेको आहे तव्हांखे सब्र करिणो पवंदो। छाजे करे रोज़े जो जेको तालुक़ु आहे उहो वक़्त सां आहे, यानी सुबुह सादिक खां वठी करे गुरूब आफ़्ताब ताईं तव्हांखे जेको आहे खाइण पीअण ऐं जिमा खां जेको आहे रुकिजी वञणु आहे। त अहिड़ी तरह कोई बि बंदो कहिड़े बि मुल्क खां सऊदी अरब खां रोज़ो रखे करे निकितो ऐं पाकिस्तान जे अंदरि जीअं जो पहुतो, त पाकिस्तान जे अंदरि जंहिं टाइम सिजु जेको आहे गुरूब थींदो ऐं सिजु लहंदो, उन टाइम उनखे रोज़ो इफ़्तार करिणो आहे। ऐं जेकॾहिं इहो ई सिजु जहाज़ हलंदड़ जे दौरान, यानी पाकिस्तान में तव्हां पहुता न आहियो, पाकिस्तान जे कंहिं विच हिसे में पहुता आहियो ऐं उते जेको आहे सिजु गुरूब थी वियो आहे, त तव्हांखे जेको हाणे रोज़ो इफ़्तार करे छॾिणो आहे। छाजे करे रोज़े जो तालुक़ु वक़्त सां आहे, सुबुह सादिक खां वठी करे गुरूब आफ़्ताब ताईं रोज़ो मुकमल थींदो आहे।